नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे पेशावर में ख़बर ॾींदा हलूं त मुबीना ऑडियो स्कैंडल जो शिकार बणिजंदड़ अॻूणे KPK हुकूमत जे तर्जुमान अजमल वज़ीर चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश थी रही है। साज़िशूं सटींदड़नि मुंहिंजो रस्तो रोकण जे लाइ कयल तरीक़ा इख़्तियार कयो आहे। पंहिंजे हिकु बयान में अजमल वज़ीर चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी विज़न जो क़ाइल आहियां। इल्ज़ाम खे मुंहुं ॾींदासीं। मुख़्तलिफ़ इजलासनि ऐं ब्रीफिंग खे एडिटिंग करे हथ ठोकिया ऑडियो तयारु कयो। हिन चयो त मुबीना ऑडियो ट्रिप खे हिकु जॻह खां कटी ॿिए सिरे सां जोड़ियो वियो। ऑडियो खे एडिटिंग करे पेश कयो वियो आहे, जंहिं जी बुनियाद ते इहो ऑडियो ठाही वई आहे। इहा हिन इंतशारी कंपनी जी लिस्ट आहे जेका TV चैनल खे मिलंदी हुई। हिन चयो त मूंखे जंहिं मामले ते तनक़ीद जो निशानो बणायो वियो आहे उन सां मुंहिंजो को तालुक़ न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।